मशहूर गुलकारा नैयरा नूर जो जनम 3 नवंबर 1950 में थियो। कॉलेज जे ज़माने में मौसीक़ीअ जे मुक़ाबले में हिस्सो वरितईं ऐं पहिरियों नंबर आई। रफ़ीक वड़ाइच खेसि पाकिस्तान टेलीविज़न ते आंदो। फैज़ अहमद फैज़ खां वठी मजरू सुल्तानपुरीअ ताईं नंढे खंड जे वॾनि शाइरनि खे ॻाइण वारी नैयरा नूर खे हुकूमत पाकिस्तान पारां मंता तौरु सदारती तुंगा बराए हुस्न कारकर्दी सां नवाज़ियो वियो। मशहूर फ़नकारा 20 अगस्त 2022 ते वफ़ात करे